अस्सलाम वालेकुम। अॼु पाण सिंधी पंहिंजो किताब जो सबक़ नंबर 7 पढ़ंदासीं। असांजो ही सबक़ हिकु नज़म आहे जंहिंजो नालो आहे हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। असांजो ही नज़म सलीम ॻाढ़वी लिखियो आहे। सलीम ॻाढ़वी सिंध जो असुल नालो अल्लाह वरायो महर आहे। पाण 15 मार्च 1925 ईस्वीअ ते ॻोठ ॻाढ़े ज़िले में खैरपुर मीरस में महर अला ॾिनह जे घर में जनमु वरितो। ॻाढ़े ॻोठ जी निस्बत सां पंहिंजो तख़ल्लुस ॻाढ़वी रखियईं। सलीम ॻाढ़वीअ जो घराणो फ़क़ीरनि जो घराणो सॾिबो आहे। संदसि वालिद फ़क़ीर हाजी अलाह ॾिनो बिन फ़क़ीर मोहम्मद इलियास बिन फ़क़ीर कबीर इहे टई दरवेश सिफ़त इंसान भिटाईअ जी दरगाह जा फ़क़ीर हुआ। उन्हनि में शराफ़त, सादगी, आला दर्जे जी मौजूद हुई। सलीम ॻाढ़वी उन्हनि सिफ़तुनि जो तसलसुल आहे। सलीम ॻाढ़वी जी ख़ानदान 150 साल अॻु हबीबकोट ज़िले शिकारपुर मां लॾे अची ॻाढ़ीअ में सुकूनत हासिल कई। सलीम ॻाढ़वी 6-7 सालनि जी ॼमार में क़ुरान पाक सां पंहिंजो तालीम जो आगाज़ कयो। बाद में ॻाढ़े स्कूल मां 4 दर्जा पास कयईं, जंहिं खां पोइ सिंधी फाइनल 7 दर्जा पिरायोलो स्कूल मां पास कयईं। संदसि मुतालो बेहद वसी हो। तारीख़ी हवालनि सां पिणु संदसि हाफ़्ज़ो तेज़ हो। 1984 ईस्वीअ में अखियुनि जी ख़राबी सबबु पढ़णु छॾे ॾिनई, पर पोइ बि संदसि इल्म ऐं अदब सां उत्साह बरक़रार रहियो। पाण शाइरीअ जी शुरूआति 1947 ईस्वी में खां कयईं। उन हवाले सां मशहूरु सिंधी अदबी रिसाला अदीब सिंध संदसि रहनुमाई कई। अॻिते हली हुन सिंधी ज़बान जे हर बरख ऐं मञियल शाइर जो मक़ाम हासिल कयो। सलीम ॻाढ़वी शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते तिबा आज़माई कई ऐं संदसि सिन्फ़नि सां इंसाफ़ कयईं। सलीम ॻाढ़वीअ जी शाइराणे फ़न ते तबसरो कंदे मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी मेहराण शाइर नंबर में लिखे थो त सलीम ॻाढ़वी पंहिंजी दिलनशीननि ऐं शीरीन कलामनि जी हैसियत सां अदबी दुनिया में वॾो मक़ाम हासिल करे चुको आहे। सो ही ऐं उन्हनि सिंधी जेके ॿारनि जे लाइ किताब आहिनि सिंध टेक्स्ट बुक वारनि में, उन्हनि में बि काफ़ी उन्हनि जी शाइरीअ मां नज़म लिखियल आहिनि। अचो हाणे हिन पाण सबक़ खे पढ़ूं था ऐं सम्झूं था त हिन नज़म में शाइर छा थो चवे। असांजे हिन नज़म जो उनवान आहे हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। शाइर चवे थो त वतन जे चमन खे सवारे हलो, सवारे सुधारे उजारे हलो। यानी असांजे मुल्क खे शाइर हिकु बाग़ वांगुरु ॾिसे थो ऐं चवे थो त असांखे पंहिंजे मुल्क खे हिकु बाग़ वांगुरु संवारे सुधारे उनखे वधीक सूंहं सां वधीक उनखे साफ़ सुथिरो करे उनखे सुधारे हलण जी ज़रूरत आहे। यानी जीअं जीअं पाण अॻियां वधूं पिया ज़िंदगीअ में असांखे उहे पंहिंजे वतन खे बि हिकु बाग़ वांगुरु संवारणु घुरिजे, सुधारणु घुरिजे। सखा जी नज़र सां निहारे हलो, वफ़ा जे अखर खे उचारे हलो। यानी सखावत जी नज़र सां तव्हां वतन खे ॾिसो ऐं वतन जे लाइ हमेशह वफ़ा ई वफ़ा रखो। यानी जिते बि तव्हां वञो पर उते तव्हांखे पंहिंजे देश पंहिंजे मुल्क सां वफ़ादार रहणु घुरिजे। सवे सिज उबथे उभारे हलो, सॼो साथ सारे संभारे हलो। यानी चवे थो त कामयाबियूं हासिल कयो, उन सां गॾोगॾु तव्हीं गॾिजी सॼो साथ थी मतिलबु हिकु यूनिटी वांगुरु तव्हां पंहिंजे वतन जी कामयाबियूं हासिल कयो त जीअं तव्हांजो वतन कामयाबु थिए त तव्हां सभु गॾु हुजो। कदूरत ऐं कीने खे दिलि मां कढी फ़क़ति देश जो ध्यानु धारे हलो। यानी का बुराई, कंहिंजे लाइ को हसद, कंहिंसां का दुश्मनी सभु कुझु छॾे करे त असांजे मतिलबु मुंहिंजो जेको असांजे वतन में ॿिया माण्हू जेके रहनि था उहे को कुझु कनि पिया न पिया कनि या उन्हनि सां तव्हांखे का हसद या दुश्मनी या उन्हनि सभिनीनि खे ॻाल्हियुनि खे दिलि मां कढी सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जो ध्यानु करे उनजी भलाईअ लाइ उनखे सुधारण जे लाइ तव्हांखे अॻियां हलणो आहे। जबल जंग दरिया लताड़े लंघो, ॾुखनि जे त ॾूंघर खे ॾारे हलो। हाणे हिते शाइर चवे थो
त अगरि तव्हांजी ज़िंदगीअ में अ, भले केतिरा वॾा ॾुखनि जा जबल अचनि, यानी को ॾुखु अचे, का मुश्किल अचे, का परेशानी अचे, अ, उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे तव्हां पार करे, उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे तव्हां इग्नोर करे हलो ऐं सिर्फ़ु वतन जी शान खे मथे करण जे लाइ पंहिंजो पंहिंजूं कोशिशूं जारी रखो। कचाई कपत कूड़ कोरे कढो, सदाकत ऐं सच जे सहारे हलो। यानी पंहिंजे दिलि मां कंहिंजे लाइ बुराई, कंहिंजे लाइ कीनो सभु कुझु कढी छॾियो ऐं सिर्फ़ु पंहिंजे वतन लाइ सदाकत ऐं माना सचाई ऐं सच जे सहारे हलो। यानी अगरि तव्हांखे कंहिं टाइम ते तव्हांखे का ख़्यालु अचे पियो, को बुरो ख़्यालु अचे पियो, उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे ख़्याल खे छॾे तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे वतन जे लाइ सचो थी हलणो आहे ऐं हमेशह सच जो सहारो ई वठिणो आहे। बुलंदी जी अज़मत जा खोड़े अलम, ज़माने खे हैरत ॾियारे हलो। यानी जेॾी महिल तव्हां कंहिंजे लाइ हसत छॾे ॾींदा, सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जे लाइ तव्हां ध्यानु रखंदा ऐं उन्हनि जे लाइ सुठे नमूने हलंदा, त तव्हां बुलंदीअ जा मतिलबु तव्हां वॾी मंज़िल ते रसी वेंदा, कंहिं बुलंद अज़मत हासिल कंदा, तव्हांजो वतन कंहिं बुलंद मक़ाम ते पहुची वेंदो ऐं तव्हांखे ॾिसी ज़माने खे हैरत थींदी त केॾो मतिलबु तव्हां पंहिंजे वतन जे लाइ महिनत कई आहे। किनारे अची नेठि चुमंदा कदम, तवकुल जे तरह ते तारे हलो। यानी तव्हांजी एॾी महिनतुनि खां पोइ तव्हांखे अलाह ताला ते भरोसो रखणु घुरिजे त तव्हांखे ई आख़िर में कामयाबी मिलंदी। तव्हांखे पंहिंजे तवकल ते मतिलबु अलाह ताला जे तवकुल ते भरोसो रखणु घुरिजे। तवकुल यानी भरोसो। सो तव्हांखे अलाह ताला ते भरोसो रखणु घुरिजे ऐं तव्हां ई कामयाबु थींदा ऐं कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी। हलण जो वधण जो बगल थो वॼे, उथो काफ़िले खे उथारे हलो। यानी ही टाइम आहे जेको वधण जो, अॻियां वधण जो आहे ऐं कुझु हासिल करण जो मक़ाम आहे। इनखे ईअं अजायो वेस्ट न करियो, उथो ऐं उथी पंहिंजे वतन खे संवारे सुधारण जी कोशिश कयो। अमानत अव्हांखे त सूंहे सलीम, हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। यानी असांजो हिकु वतन, असांजो ही वतन हिकु अमानत आहे। हर पाकिस्तानीअ वटि ही वतन हिकु अमानत तौर आहे। सो इन जी हिफ़ाज़त करणु असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे। सो असां जिते बि वञूं असांखे पंहिंजे परचम खे, असांजे पंहिंजे सब्ज़ परचम खे मथे उॾाए यानी उनखे ऊचो करे उनजी शान खे वधाए हलण जी ज़रूरत आहे। आई होप ही तव्हांखे सम्झ में आयो हूंदो ऐं पाण हाणे हिनखे सुर सां बि पढ़ंदासीं। हलो सब्ज़ परचम उॾारे हलो, हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। सखा जी नज़र सां निहारे हलो, वफ़ा जे अखर खे उचारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। सवेस झ उभते उभारे हलो, सॼो साथ सारे संभारे हलो। कदूरत ऐं कीने खे दिलि मां कढी, फ़क़ति देस जो ध्यानु धारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। जबल जंग दरिया लताड़े लंघो, ॾुखनि जे तॾूं घर खे ॾारे हलो। कचाई कपत कूड़ कोरे कढो, सदाकत सच जे
सहारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। बुलंदीअ जी अज़मत जा खोड़े अलम, ज़माने खे हैरत ॾियारे हलो। किनारे अची नेठि चुमंदा कदम, तवक्कुल जी तरह खे तारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। हलण जो वधण जो बगल थो वञे, उथो काफ़िले खे उथारे हलो। अमान तव्हांखे थो सूंहे सलीम, हलो सब्ज़ परचम उॾारे हलो, हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो।